झेड़ने में को फ़ाइदो कोने को। आख़िर हिक ॿिए जी औरतूं था बेवा कयो, विच में नाजायज़ फ़ाइदा तव्हां खां ॿारिया था वठनि। जेकॾहिं तव्हां ज़मीनदार आहियो, ज़मीन वारा आहियो, त इहे नाजायज़ फ़ाइदा ॿारिया बि वठंदा। के पुलिस सां यारी लॻाईंदा त बाबा हिननि जा पाण में झगड़ा था हलनि, कोशिश कर इन्हनि जी ज़मीन या मूंखे वठाए ॾे। तव्हांखे त इहे यार जेके तव्हांजे आॾो अचनि था, तव्हांजी चांहियूं पीअनि था, तव्हांजियूं मानियूं खाइनि था, इहे तव्हांखे त साम्हूं न चई सघंदा न त मूंखे तुंहिंजी ज़मीन वणे थी, मूंखे ज़मीन खपे। उहे बसि इंतज़ार में वेठा आहिनि त हिननि जो पाण में कंहिंसां झगड़ो थिए त आख़िर हिननि जी ज़मीननि जूं चटियूं पवंदियूं, पोइ आख़िर बेज़ार थी ज़मीनियूं खपाईंदा। मां हिननि खां ज़मीनियूं ख़रीद करे कहिड़े बि बहाने, विच में वरी दलाल ईंदा आहिनि, इहे चमचा चापलूस जेके तव्हांजी ज़मीन खपाइण में ख़ुशि थींदा आहिनि। पोइ उहे विच में ॿिया माण्हू आणींदा आहिनि त बाबा हीअ ज़मीन तूं आली पंहिंजे लाइ कर, पोइ नाले मुंहिंजे करे ॾिजांइ। विच में तव्हां ॿिन्हिनि धुरनि जे विच में जेके झगड़ा थींदा आहिनि न, विच में फ़ाइदा ॿिया तव्हांजा यार ई, तव्हांजा पंहिंजा ई फ़ाइदा वठी ॾींदा आहिनि। पुलिस खे छा खपे? पुलिस खे खपे माल। उतां हिक ॿिए जा नस्ल तबाह ऐं बर्बाद कयो, माल खपे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, आख़िर केॾा बि वॾा मसइला हुजनि, उन्हनि जा हल निकिरंदा। ख़ुदा के ख़ताऊं हूंदियूं, किन ख़ताउनि खे ॾिसी थोरो पंहिंजे दिमाग़ मां कमु वठो, नस्ल तबाह ऐं बर्बाद न कयो। इहे तव्हांजा नाजाइज़ फ़ाइदा ॿाहिरियां अची था वठी वञनि। तव्हांजी ज़मीननि जा मालिक अची ग़ैर था थी वञनि। जॾहिं तव्हां झगड़नि में पंहिंजी असली मिल्कियत नथा बचाए सघो त पोइ तव्हां में मां कहिड़ी ग़ैरत सम्झां? बाबा झगड़ा इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि। आख़िर ख़ुदा जे वास्ते उन्हनि जा हल ॻोल्हियो। वात ॻाढ़नि नवनि जवाननि जे करे तव्हां पंहिंजा पुराणा रिश्ता बि तबाह ऐं बर्बाद कंदा आहियो, को फ़ाइदो कोन्हे। आख़िर तव्हांजा फ़ाइदा तव्हांजा उहे यार बि वठी ईंदा आहिनि जेके तव्हां सां हिक प्लेट में वेही खाई चांहियूं पीअनि, तव्हां सां गॾु उथ वेह कनि। पोइ इहे तव्हां ॾे डायरेक्ट न ईंदा त असांखे तुंहिंजी ज़मीन वणे थी त असांखे खपे न। इहे इंतज़ार में हूंदा त हिननि जा झगड़ा थींदा त इहे हल्कनि रेटनि में पुलिस ई असांखे वठाए ॾींदी। पुलिस ऐं नवाबनि ऐं सरदारनि खे छा खपे? चटी। पुलिस खे माल खपे। पोइ तो वटि एट ए टाइम माल न हूंदो त छा कंदे? आख़िर मिल्कियत खपाईंदे, ज़मीन खपाईंदे। इहा ज़मीन बि उन्हनि खे ई मिलंदी जेके तव्हांखे चवंदा त मां तव्हांजे ॾुखे वक़्त में तव्हां सां गॾु आहियां। हिकु ॻाल्हि यादि रखिजो, पंहिंजी औरतुनि खे बेवा था कयो, फ़ाइदो को बि न आहे। वात ॻाढ़नि शोरनि जे करे तव्हां पंहिंजी नस्लनि खे था बेदर्दी सां क़तल कयो, आख़िर फ़ाइदो ॿिया ई वठी वेंदा। हे क़बाइल जहिड़ा आख़िर केसि ताणी हलंदा? ख़ुदा जो कसम, हुजे कंहिं ग़ैरनि सां मसइलो त शिकायत कजे। अरे तव्हां त हिक ॿिए सां पाण में ई मुक़ाबला था कयो, पंहिंजा ई घर तबाह था कयो। ख़ुदा जो कसम ॿुॾी मरो। छा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो मुंहुं खणंदो, कहिड़ो जवाबु ॾींदो? मां एतिरो चवंदोमांव, ख़ुदा जे वास्ते अल्लाह जे रसूल जी महिर थो ॼाण, पाण में सुलह कयो, सुलह जा रस्ता ॻोल्हियो। को झगड़नि में फ़ाइदो न आहे। अॻिला जे कॾहिं बाहि ॿेन त तव्हां थोरा घटि थियो। अॻिला जे कॾहिं मैदान ते लथा आहिनि त तव्हां थोरो ख़्यालु कयो। केतिरियूं तव्हां पंहिंजी औरतूं बेवा करायूं, केतिरा ई तव्हां पंहिंजा नंढा मासूम अस्तग़फिरुल्लाह, अल्लाह शल तव्हांखे हिदायत ॾे। रब जो रसूल तव्हांखे शल सिधी राह ते